वज़ीर-ए-आज़म मोहम्मद शहबाज शरीफ अॼु 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते बहरीन रवानो थींदो। वॾे ऑफिसर जमान मूजिबि वज़ीर-ए-आज़म दौरे दौरान बहरीन जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। वापार, सीड़पकारी, तवानाई, टेक्नोलॉजी, तालीम ऐं सक़ाफ़त जे शोबनि में बितरफ़ी ताउन खे हथी वठण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सेनेट ऐं क़ौमी असम्बली जा इजलास सॾाए वरिता। सेनेट इजलास 27 नवंबर ते शाम 4 ऐं क़ौमी असम्बली इजलास 27 नवंबर ते शाम 5 वॻे थींदो। ज़रीन जो चवणु आहे त क़ौमी असम्बली जो इजलास बावक़्ता जारी रखण जो इम्कान आहे। नंढी चूंड में कामयाबी माणींदड़ मुस्लिम लीग नून जा मेंबर कसम खणंदा। लाहौर समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में हवाई गदिलाण बरक़रार। माहौलियाती वेबसाइट मूजिबि गदिलाण वारनि शहरनि में सूबाई राजधानी लाहौर जो पहिरियों नंबर एयर क्वालिटी इंडेक्स 331 रिकॉर्ड कयो वियो। कसूर में AQR आहे 327, नारोवाल में 313 रिकॉर्ड। दुनिया जे सभ खां वॾे शहरनि में हवाई गदिलाण जे एतबार सां लाहौर चोथें, कराची 14हें नंबर ते आहे। पाक फ़ौज अफ़गानिस्तान ते हमले जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। DGISP लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान को हमलो कयो त लिकी न पर ॿुधाए कंदो। अक्टूबर में पाकिस्तान अफ़गानिस्तान ते हमलो कयो त दुनिया खे आगाह कयो। संदन नालो को बि ख़राब या सुठो तालिबान न आहे। पाकिस्तान आम शहरनि ते हमला न कंदो आहे, बाक़ी हू दहशतगर्दनि जो आख़िरी दम ताईं पीछो कंदा। फैज़ अमीन ख़िलाफ़ क़ानूनी ऐं अदालती कार्रवाई थी रही आहे। कोर्ट मार्शल ते तबसरे खां पासो करणु घुरिजे। सामूंडी फ़ौज तरफ़ां एंटी शिप मिसाइल जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त एंटी शिप मिसाइल जदीद तरीन रहनुमाई ऐं जंगी सलाहियतुनि ते ॿधल आहे। कामयाब तजुर्बे सां सामूंडी फ़ौज जे दिफ़ाई सलाहियतुनि खे हथी मिली आहे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। सुल्तानकोट जे बॉयज़ स्कूल में सिंध TV नेटवर्क तरफ़ां सक़ाफ़ती तक़रीब। मातली वेझो दरगाह महमूद फ़कीर सालिस उमरो जे उर्स ते मुलाखड़ो। पहलवाननि में ज़बरदस्त दंगल। उमरकोट में बि मुलाखड़े दौरान सिंधी सक़ाफ़त जा रंग निर्वार। इंगोरजा में सक़ाफ़ती ॾिहाड़े वेझो ईंदे ई अजरक ऐं टोपी जे विकिरे में इज़ाफ़ो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त 9 महीननि में 8 जंगी रोकरायूं हिकु वधीक जंग रोकराइण जी कोशिश करे रहियो आहे। रूस यूक्रेन मुआहिदे जी का बि डेडलाइन नाहे। विटकॉफ ईंदड़ हफ़्ते मॉस्को में रूसी सदर सां मुलाक़ात कंदो। डील सां रूस ऐं यूक्रेन ॿिन्ही मुल्कनि खे फ़ाइदो थींदो। 1 साल अॻु अमरीका मुर्दा मुल्क हो, पर संदन पॉलिसियुनि मुल्क खे ॿीहर मज़बूत कयो आहे। यूक्रेन जे सदर ज़ेलेंस्की चयो आहे त ट्रम्प जे अमन मंसूबे सां अॻिते वधण लाइ तयारु आहिनि। अमन मंसूबे में कुझु इख़्तिलाफ़ी नुक़्तनि ते अमरीका ऐं यूरोपी इत्तेहादनि सां ॻाल्हाईंदो। जेसिताईं मॉस्को जंग ख़तमु न करे, यूरोप खे यूक्रेन जी हिमायत जारी रखणु घुरिजे। ऐं त्रिमुल्की सीरीज़ में श्रीलंका ज़िम्बाब्वे खे 9 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। श्रीलंकन टीम 147 रन्सनि जो हदफ़ 1 विकेट जे नुक़सान ते हासिल करे वरितो। सानका जी तेज़ रफ़्तार 50।